पेमरा पीटीआई सरबराह इमरान खान जी सिधी रीत तोड़े रिकॉर्ड थियल तकरीर, प्रेस कॉन्फ्रेंस या वीडियो बयान नशर करण ते पाबंदी मड़े छॾी। पेमरा जो चवणु आहे त इमरान खान जा क़ौमी क़यादत ऐं रियासती इदारनि ख़िलाफ़ नफ़रत पखेड़ींदड़ ऐं बिना जवाज़ बयान आइन जे ख़िलाफ़ आहिनि। इमरान खान इदारनि ते बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए मुल्क में ॾफेड़ पखेड़ण जी कोशिश करे रहियो आहे। अहिड़े मवाद नशर थियण सां क़ौमी सलामती ख़तरे में पइजी सघे थी। को बि टीवी चैनल इमरान खान जी तकरीर या वीडियो बयान नशर नथो करे सघे। इमरान खान जी तकरीर ऐं प्रेस कॉन्फ्रेंस ते पाबंदी साबित कयो त अॼु कारो ॾींहुं आहे। पीटीआई अॻवान फवाद चौधरी जो रद्द अमल। फवाद चौधरी चयो आहे त इमरान खान जो सच हुक्मराननि खे गोलियुनि जियां लॻी रहियो आहे। हुक्मरान सम्झनि त इहो आईनो न ॾिसंदा त खेनि ख़ौफ़नाक चहिरो नज़र न ईंदो। इमरान खान पंहिंजे मथां थियल हमले जो कूड़ो इल्ज़ाम मूं मथां राणा सनाउल्ला ऐं हिकु फ़ौजी ऑफिसर ते लॻायो। परे परे ताईं साज़िश जो ज़रे बराबर सबूत मिली वञे त उहिदो छॾे ॾींदुसि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ समूरा इल्ज़ाम रद्द कंदे इल्ज़ामनि जी जाच लाइ सुप्रीम कोर्ट खे फुल कोर्ट कमीशन जोड़ण जी दरख़्वास्त करे छॾी। वज़ीर आज़म चयो आहे त इमरान खान जे इल्ज़ामनि ते फुल कोर्ट कमीशन जोड़ण लाइ चीफ जस्टिस खे ख़त लिखंदुसि। मुंहिंजी दरख़्वास्त मंज़ूर न थी त ईंदड़ वक़्तनि में बि सवाल उथंदा रहंदा। इहा साॻी फुल कोर्ट कमीशन अरशद शरीफ़ जे क़त्ल जी जाच बि करे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शहबाज शरीफ़ चयो त इमरान खान इदारनि ते दुश्मननि जियां हमला करे रहियो आहे। भारत खे ॿियो छा घुर्जे? उते ख़ुशियूं मल्हायूं पियूं वञनि। पाक फ़ौज बि इल्ज़ामनि जी जाच जो मुतालबो कयो आहे जेको पूरो कयो वेंदो। उसने मुझे कॉल किया, उसकी चीखों पकार हिचकियां बंद नहीं होती। मैं बार बार जोर जोर से कहता, क्या बात है, क्या बात है, बोलो। उसके बाद मेरी बेटी कि इनके पास मुझे किसी ने बगैर नंबर के एक वीडियो भेजी है और उस वीडियो में तुम हो। आगे मैं नहीं कह सकता कि डैडी ये किसी और की नहीं है, ये तुम्हारी और मेरी मामा की है। देखो बेटा ये कैसे मुमकिन है। FIA पीटीआई सेनेटर आज़म सवाती ऐं संदसि घरवारी जे साम्हूं आयल मुबैना वीडियो में जाली करार ॾेई छॾियो। FIA मूजिब सोशल मीडिया ते आज़म सवाती जी वीडियो वायरल थियण जाली आहे। वीडियो ऐं ऑडियो जो फ्रेम टू फ्रेम फॉरेंसिक कयो वियो। आलमी मयार जी फॉरेंसिक मां साबित थियो त वीडियो एडिट थियल आहे। आज़म सवाती प्रेस कॉन्फ्रेंस दौरान रोईंदे चयो त मुंहिंजी ऐं मुंहिंजी ज़ाल जी वीडियो अणॼातल नंबर तां उमाणी वई। इहा वीडियो कोयटा जे सुप्रीम कोर्ट जुडिशियल लॉजिस में क़याम वारी आहे। अहिड़ी वीडियो साम्हूं अचण खां पोइ ज़ाल, धी ऐं पोटियूं मुल्क छॾे वयूं आहिनि। मामले जी जाच लाइ सेनेट चेयरमैन सादिक संजराणी बि पार्लियामानी कमेटी जोड़े छॾी। नवाज शरीफ़ जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां फ़ोन ते राब्तो। इमरान खान समेत पीटीआई अॻवाननि जी फ़ौज मुख़ालिफ़ बयानबाज़ी ते ॻाल्हियूं। ज़रियनि मूजिब नवाज शरीफ़ वज़ीर आज़म खे इमरान खान ख़िलाफ़ कानूनी कार्रवाईअ जी हिदायत कई। नवाज शरीफ़ चयो त ही शख़्स फ़ौज ऐं अवाम खे साम्हूं आणे खूनी इनक़लाब जूं ॻाल्हियूं पियो करे। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त हिकु शख़्स मुल्क में इंतशार पखेड़े हर लाइन क्रॉस करणु चाहे थो। हिन शख़्स खे इक़्तिदार खां सवाइ ॿियो कुझु नज़र नथो अचे।
पंहिंजे बयान में आसिफ ज़रदारी चयो त दुश्मन हिन भेरे अंदर जे माण्हुनि खां हमिलो करायो आहे। इदारनि जी बकाई मुल्क जी बका आहे। इदारनि ते हमला बर्दाश्त न कंदासीं। वाकया हुआ, अभी वाकये की FIR रजिस्टर नहीं हुई, अभी इन्वेस्टिगेशन का आगाज ही नहीं हुआ। मुलजिम गिरफ्तार होता है जो मौके से पकड़ा जाता है और मिनटों के अंदर उसका इकबाली बयान वो नशर कर दिया जाता है। क्यों हो रहा है? ये कौन कर रहा है? ये सवाल है। क्या वो भी पंजाब हुकूमत ने किया? लग रहा ये है कि कुछ लोग बेबस दिखाई दे रहे हैं और ये जो बेबसी है ये अब आया होती जा रही है। IG पंजाब की परफॉर्मेंस है उससे लोग मुतमईन नहीं है। मैं समझता हूं कि पंजाब हुकूमत को यकीनन पूछना चाहिए और ये उन पर जिम्मेदारी आयद होती है कि ये उसकी बात की तह तक जाए कि वो बेबस है तो किसके हाथों बेबस है। PTI जी पंजाब सरकार इमरान खान ते कातलाणे हमले जो केस 2 ॾींहं गुज़रण बावजूद दाख़िल न कराए सघी। PTI अॻवाननि पंहिंजी सूबाई सरकार जी बेवसी ते सवाल उथारे छॾिया। शाह महमूद कुरैशी चयो आहे त पंजाब में PTI जी हुकूमत हुअण बावजूद केस दाख़िल छो न थी सघियो आहे। कुझु माण्हू बेवस नज़र अची रहिया आहिनि। शिबली फराज़ चयो आहे त पंजाब हुकूमत इमरान खान ते थियल हमले जी FIR दाख़िल न पई करे। PTI सेनेटर एजाज़ चौधरी बि चयो आहे त पंजाब में हुकूमत हुअण बावजूद केस दाख़िल न पियो थिए। अहिड़ी हुकूमत जो कहिड़ो फ़ाइदो? मौजूदा सूरतहाल ते वॾे वज़ीर परवेज़ इलाही खे जवाब ॾियणु घुर्जे। कातलाणे हमले में ज़ख़्मी थियल PTI सरबराह इमरान खान के लाहौर जी शौकत खानम अस्पताल मां अॼु डिस्चार्ज करण जो इम्कान। सदर आरिफ अलवी बि अस्पताल पहुची इमरान खान सां मुलाक़ात कई ऐं संदसि तबियत मालूम कई। इमरान खान के वज़ीराबाद में कातलाणे हमले बाद शौकत खानम अस्पताल में दाख़िल करायो वियो हो। सुप्रीम कोर्ट इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी सूमर ते मुक़रर करे छॾी। चीफ जस्टिस जी सरबराही में 5 रुकनी लॉयर बेंच 7 नवंबर ते ॿुधणी कंदी। सुप्रीम कोर्ट गुज़िरियल ॿुधणीअ ते इमरान खान खे जवाब जमा कराइण लाइ 5 नवंबर ताईं मोहलत ॾिनी हुई। इस्लामाबाद जी इंतज़ामिया PTI खे शहर में जलसो करण तोड़े धरणे जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। इस्लामाबाद इंतज़ामिया दरख़्वास्त में चयो आहे त PTI जा अॻवान 2 हथियारनि समेत इस्लामाबाद अचण जा ऐलान करे रहिया आहिनि। PTI जी दरख़्वास्त ख़ारिज कई वञे। सूबाई वज़ीर शर्जील मेमून इमरान खान जी सहूलतकारनि खे पधिरो करण जो मुतालबो करे छॾियो। इमरान खान ते थियल हमलो बि ड्रामो करार। शर्जील मेमून चयो आहे त इमरान ते हमलो ड्रामो लॻी रहियो आहे। इमरान जे धकनि जी जाच लाइ वफ़ाक़ी सतह ते मेडिकल बोर्ड जोड़े वञे। पाकिस्तान असांजी रेड लाइन आहे। इमरान खान जियां असां पंहिंजा ॿार लंडन ऐं अमेरिका न मोकिलिया आहिनि। कुझु माण्हू साज़िश तहत पाकिस्तान खे नुक़सान पहुचाइण चाहिनि था। सहाफ़ी अरशद शरीफ़ खे वेझे खां जदीद हथियार ज़रिए गोलियूं हयूं वयूं। पोस्टमार्टम रिपोर्ट साम्हूं अची वई। रिपोर्ट मूजिब अरशद शरीफ़ खे हिकु गोली मथे में खाॿे पासे खां लॻी, ॿी गोली चेल जे मथे वारे हिसे में साॼे पासे खां लॻी, जेका सीने मां पार थी वई, जंहिं सबबि संदसि फिफड़ बि मुतासिर थिया। खैरपुर वेझो ॻोठ जाम खान कटोहर वटां सठियोवा खे लॻल घारो वधी 100 फुट जो थी वियो। हज़ारे एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि। पाणी ॻोठ ॾांहुं वधण लॻो। ॻोठाणनि जो चवणु आहे त इतला बावजूद आपाशी अमलो नाहे पहुतो, जंहिं सबबि वधीक नुक़सान जो ख़दशो आहे। अॻोणे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप खे मिलियल तोहफ़ा केॾांहुं विया? कांग्रेस जी कमेटी ट्रंप खे मिलियल सूखड़ियुनि जी ॻोल्हा शुरू करे छॾी। अमेरिकी अख़बार मूजिब डोनाल्ड ट्रंप ऐं संदसि ख़ानदान खे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि केतिरा ई तोहफ़ा ॾिना हुआ। सऊदी अरब जे बादशाह शाह सलमान डोनाल्ड ट्रंप खे किंग अब्दुल अज़ीज़ एवार्ड सां नवाज़ियो हो। रूसी सदर बि ट्रंप खे क़ीमती फुटबॉल ॾिनो हो। जापान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि जा लॻभॻि $50,000 जा तोहफ़ा ट्रंप खे मिलिया हुआ।
ऐं T20 वर्ल्ड कप जे अहम मैच में इंग्लैंड जी दिलचस्प मुक़ाबलेबाज़ श्रीलंका खे शिकस्त ॾेई सेमीफाइनल में पहुची वई। दिफ़ाई चैंपियन ऑस्ट्रेलिया सेमीफाइनल वारे दौर खां ॿाहिरि। सुभाणे पाकिस्तानी टीम पंहिंजे अहम मैच बांग्लादेश ख़िलाफ़ खेॾंदी। पाकिस्तानी टीम मूजिबि मैच सुबुह जो 9 वॻे खेॾी वेंदी।